नाज़िर मूंखे आगाह कंदा हलूं। डहरकी वेझो कोभर ऐं कोश बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत छेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ नूर ड्रखण में कोभर ऐं कोश बिरादरी जे धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत छेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे करे कोश बिरादरी जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिर धुर जो चवणु आहे त घर में सुतल हुयासीं त कोभर बिरादरीअ जे हथियारबंदनि हमलो कयो आहे। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मूंखे आगाह कयूं पिया। डहरकी वेझो कोभर ऐं कोश बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ नूर ड्रखण में कोभर ऐं कोश बिरादरी जे धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डहरकी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी अगणशहर लाइन ते मौजूद आहे। जी काज़ी अगणशहर, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, डहरकी जो ॻोठ नूर ड्रखण में जेको आहे कोश बिरादरी ऐं कोभर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो आहे, जंहिं नतीजे में कोश बिरादरी सां तालुक़ रखंदड़ 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे डहरकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उते कोश बिरादरी जे जेको वारिस आहे ज़ख़्मी जो, हुनजो बंगुल कोश, हुनजो चवणो त कोभर बिरादरी पारां राति जी उंदाह में हुननि जे घर ते हमलो करे ॾिनो ऐं छिती फायरिंग कई वई, जंहिंखां पोइ घर में मौजूद जेके माण्हू हुआ उन्हनि ते सख़्त तशद्दुद कयो, जंहिं नतीजे में हुननि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में बंगुल कोश, अब्दुल्ला कोश, नूर मोहम्मद कोश, मोहम्मद हसन कोश ऐं मीर हसन कोश शामिल आहिनि। उनजो वधीक इहो चवणो त कुझु अरसे खां वठी कोभर बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़राई ज़मीन ते क़ाबिज़ हुआ ऐं उन्हनि जेका पंहिंजी ज़राई ज़मीन छॾाइण जी कोशिशि कई, जंहिंखां पोइ ही हमलो कयो आहे। हुनजो वधीक इहो चवणो त डहरकी पुलिस पारां बि हिननि जी का दाग़ रसी न कई पई वञे। उहे सुबुह खां वठी करे डहरकी थाणे ते मौजूद आहिनि, पर डहरकी थाणे जो जेको SHO आहे उहो हुननि सां मिलण लाइ तयारु न आहे, न ई जेका जन हमलो कयो आहे कोभर बिरादरी जे माण्हू उन्हनि खिलाफ़ कार्रवाई पुलिस पारां कई पई वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।